मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। म्याणीअ वारे मैदान ते सिंधी जोधा जवान ईअं विढ़िया जीअं शींहं विढ़ंदा आहिनि। 17 फरवरी 1843 में म्याणीअ जे मैदान ते ब्रिटिश आर्मी डिविज़नल कमांडर मेजर जनरल चार्ल्स नेपियर जी कमांड ऐं सिंधी फ़ौजी जनरल मीर जान मोहम्मद टालपुर जी कमांड में आम्हूं साम्हूं विढ़ियूं। तारीख़ जे हिन वॾे घमसान जंग में 6000 जे लॻभॻि सिंधी सिपाही दुश्मन सां हमलनि ऐं वेड़ में शहीद थी विया ऐं सिंध अंग्रेज़नि जी हुक्मरानीअ हेठि आई। सर विलियम नेपियर पंहिंजी तसनीफ़ फ़तह सिंध में लिखे थो त जंग तमामु छिती हुई। केतिरनि ई वक़्तनि ते बलोचनि जे सख़्तु मुक़ाबले करे सारियुनि रेजिमेंटुनि खे पंहिंजा पेर खोड़े न सघण करे पुठिते हटिणो थी पियो। सर चार्ल्स नेपियर लिखे थो त ईअं पिए लॻो त बलोचनि जी ग़ैर मामूली शख़्सी शुजात जो जोश ऐं जज़्बो असांजे फ़ौजुनि ते ग़ालिब पइजी रहियो आहे। जंग में 5000 बलोच शहीद थिया हुआ ऐं अंग्रेज़ी फ़ौज जा फ़क़ति 62 माण्हू हुआ ऐं 194 फटिया। अंग्रेज़नि ख़िलाफ़ु हिन जंग में होश मोहम्मद शीदी, टालपुरनि मां खानाणी, शाहवाणी ऐं चाकराणी शामिल हुआ। ॿियनि बलोच कबीलनि में निज़ामाणी, चांग, मरी, जमाली, जतोई, गोपांग, रिंद, लिगारी वग़ैरह शामिल हुआ। उन खां सवाइ मशहूरु सैयद ऐं पीर, सूमरा, खोखर ऐं हिंदू पिणु अंग्रेज़नि ख़िलाफ़ु वतन जी हिफ़ाज़त जे लाइ विढ़िया।